अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाल वाला खुश आहियो, ठीक आहियो? तव्हां ॾिसी रहिया आहियो वफ़ा यासिर ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों सभिनी दोस्तनि खे मां सुठियूं सुठियूं शाइरियूं ऐं सुठा सुठा कलाम ऐं सुठा सुठा जेके आहिनि त अल्फाज़ तव्हांजे आॾो मां पेश कंदो आहियां ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ मां सुठा सुठा गीत खणी ईंदो आहियां, सुठा सुठा शाइरियूं खणी ईंदो आहियां ऐं सुठियूं सुठियूं जेके आहिनि सो ॿोल अल्फाज़ जेके ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि हूंदियूं आहिनि, ख़ासि करे मां उहे ई लिखंदो आहियां, ख़ासि करे उहे ई ॻाए मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। दोस्तो तव्हांजी वरी वरी महिरबानी, जेके मूंखे रिस्पॉन्स ॾियो थिया, जेके मूंखे मोट ॾियो था, जेके मूंखे पसंदि कयो था, जेके मूंखे ॾिसो था, तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी वरी महिरबानी ऐं जेके मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सपोर्ट कयो था ऐं जेके सपोर्ट नथा बि कयो हुननि दोस्तनि जी बि वरी वरी महिरबानी, लख थोरा कुर्ब। ऐं दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं तव्हां दोस्तनि ताईं अची सघे। ऐं दोस्तो मुंहिंजे वीडियो जो मक़सदु इहो हूंदो आहे त दोस्त मूंखे पसंदि कनि ऐं दोस्त मुंहिंजी शाइरी खे पसंदि कनि, मूंखे पसंदि कनि न कनि, पर मुंहिंजी शाइरी खे जेके आहिनि दोस्त मुंहिंजा पसंदि कनि, जेके मुंहिंजा चाहींदड़ आहिनि ऐं जेके मुंहिंजा रखवाला आहिनि ऐं जेके मूंखे चाहिनि था ऐं जेके मूंखे पसंदि था कनि, उहे मुंहिंजी शाइरी खे पसंदि कनि, मूंखे पसंदि कनि ऐं मुंहिंजे चैनल खे पसंदि कनि, मुंहिंजे चैनल खे यूट्यूब ते सर्च कनि, सर्च करे ॾिसनि त वफ़ा यासिर जी अॼु कहिड़ी नई शाइरी आई आहे, अॼु वफ़ा यासिर छा चयो हूंदो, अॼु वफ़ा यासिर कहिड़ो सॉन्ग ठाहियो हूंदो, अॼु वफ़ा यासिर कहिड़े मौज़ू ते ॻाल्हायो हूंदो। सो दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो ई आहे त मूंखे जेको आहे सो तव्हां रिस्पॉन्स ॾियो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। 2-3 ॾींहंनि खां मुंहिंजी शाइरी बंदि आहे, हिन जे करे कल्ह 3 ॾींहुं 28-27 रजब हुई, उहा बि मां वीडियो छॾी हुई, दोस्तनि खे कुझु राय ॾिनी, कुझु दोस्तनि खे वीडियो ॿुधायूं ऐं हिन जे मामले में जेको आहे दोस्तनि खे मां कुझु ॿुधाईंदो रहंदो आहियां ऐं इंशा ताला हिन वीडियो खां पोइ जेके मुंहिंजियूं वीडियो ईंदियूं उहे ईंदियूं मुंहिंजी शाइरीअ में ऐं मुंहिंजे कलामनि में, मुंहिंजे गाननि में ऐं मुंहिंजे नई हिकिड़ी नवाण शाइरीअ में, मुंहिंजे आवाज़ में। ऐं दोस्तो अगरि मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे पसंदि आहे त मुंहिंजे आवाज़ खे लाइक कयो, कमेंट कयो। कमेंट में इहा ख़बर पवंदी त कहिड़े कहिड़े दोस्त कमेंट कयो आहे यूट्यूब चैनल ते ऐं कहिड़े कहिड़े दोस्त कमेंट न कयो आहे। ऐं तव्हां जेकॾहिं मुंहिंजी वीडियो फुल ॾिसंदा आहियो त फुल ॾिसण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजो वॉच टाइम वधंदो ऐं वॉच टाइम वधण खां पोइ चैनल मोनिटाइज़ थींदो आहे। ऐं दोस्तो तव्हां बि यूट्यूब ते कमु कयो, तव्हां बि यूट्यूब ते अचो, बाक़ी जा जेके पेज आहिनि, बाक़ी जा जेके ऐप आहिनि, उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो, उन्हनि में कोई फ़ाइदो न आहे। यूट्यूब ते अचो, जेके बि सिंध जा शाइर आहियो, आर्टिस्ट आहियो ऐं जेके बि पंहिंजो वक़्तु ज़ाया कयो था, महिरबानी करे माज़रत सां वक़्तु ज़ाया न कयो, यूट्यूब ते अचो, यूट्यूब ते पंहिंजो वक़्तु ॾियो ऐं यूट्यूब खे पंहिंजो टाइम ॾियो ऐं यूट्यूब खे जेको आहे सो वधि में वधि पंहिंजो टाइम ॾियो ऐं यूट्यूब ते अची करे पंहिंजी वीडियो ऐं यूट्यूब ते छाकाणि त हर माण्हू तव्हांजे यूट्यूब खे सर्च कंदो, हर माण्हू तव्हांजे नाले खे सर्च कंदो, हर माण्हू तव्हांजे नाले सां प्यारु कंदो। सो दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो ई हुयो त जेके बि नाले वारा शाइर आहियो यूट्यूब ते अचो, यूट्यूब ते अची यूट्यूब ते दोस्तनि खे शाइरियूं ॿुधायो। भले तव्हां ट्रैक ते न ॻायो, म्यूज़िक ते न ॻायो, कंहिं शइ में न ॻायो, बहरहाल पंहिंजी आवाज़ में ॻायो। जेकॾहिं ट्रैक ते ॻायो था त माना फ्रेश ट्रैक में ॻायो ऐं फ्रेश जेको कमु कयो ऐं नवाण हुजे ट्रैक में ऐं नओं म्यूज़िक लॻायो, नवाण लॻायो, हिकिड़े क़िस्म जी नवाण हुजे उहा तव्हां ॻायो। बाक़ी दोस्तो हिन फील्ड में मां रहियो आहियां, हिन फील्ड में तमामु घणो मज़ो आहे ऐं हिन फील्ड में माण्हुनि जी हौसले अफ़ज़ाई थींदी आहे, माण्हुनि जो नालो रोशन थींदो आहे हिन फील्ड में। ऐं हिन फील्ड में जंहिं दोस्त बि कमु कयो आहे हुनजो तमामु हिट कमु वियो आहे, हुनजो नालो बि उन कमायो आहे। जंहिं दोस्त हिन फील्ड में कमु कयो आहे, ॻाइणु वॼाइणु, शाइरी में, मौसीक़ी में, असांजा क़ाबिल एतिराम अहिड़ा अहिड़ा मौसीक़ार आहिनि जिन्हनि वॾो नालो कमायो आहे। ऐं दोस्तो मां त हिकिड़ो नंढिड़ो नाचीज़ आहियां, 5-6 साल खां वठी हिन फील्ड में कमु करे रहियो आहियां, ॻाए रहियो आहियां, शाइरी बि पाण कंदो आहियां, ॻाईंदो बि पाण आहियां। ऐं हिन जे करे दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त जेके जेके असांजा सिंध जा मौसीक़ार हिन फील्ड में हलिया आहिनि, हिन फील्ड में जिन्हनि कमु कयो आहे, उहे माना हुननि वॾो नालो कमायो आहे पंहिंजो। ऐं जेके हिन फील्ड में हलिया आहिनि हुननि बि वॾो नालो कमायो आहे। शाइर हुजनि, फ़नकार हुजनि, आर्टिस्ट हुजनि, लेडीज़ हुजे, जेंट्स हुजे, जेके बि हुजनि, जेके बि फ़नकार हुजनि, हुननि वॾो नालो कमायो आहे पंहिंजो दोस्तो। ऐं तव्हांखे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त तव्हां यूट्यूब ते अचो, पंहिंजो नालो कमायो ऐं यूट्यूब ते तव्हांखे माण्हू सर्च करे ॾिसंदा, तव्हांजो फ़ाइदो थींदो, तव्हांजी
पब्लिसिटी थींदी ऐं तव्हांजी सोशल मीडिया ते पब्लिसिटी थींदी, तव्हांजी हौसले अफ़ज़ाई थींदी। सो दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं तव्हां दोस्त मुंहिंजा सॉन्ग ॿुधी सघो ऐं तव्हां दोस्त मुंहिंजा गाना ॿुधी सघो। दोस्तो ही दुनिया जेका आहे सो माना ॾाढो ॾुखियो दौरु हली रहियो आहे। पंहिंजे सिंगरनि सां प्यारु कयो, फ़नकारनि सां प्यारु कयो, आर्टिस्टनि सां प्यारु कयो ऐं जेके हिन फील्ड सां तालुक़ु रखनि था हुननि सां बि प्यारु कयो। सो दोस्तो वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, ऐं वीडियो तमामु वॾी थी वई आहे ऐं मिलंदासीं नई वीडियो में। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।